अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदो। दोस्तों, जेकॾहिं मां तव्हांखे चवां त 4 माइनस 1 घणा बचा त तव्हां सभ जो सभु जल्दी आंसर ॾींदव त चवंदव त 3 बचा, छो त इहो तमामु सवलो आंसर आहे। पर जे मां तव्हांखे चवां त 4 भाङे 3 ऐं 1 भाङे 3 घणा बचा त तव्हां चवंदव त हाणे फ्रैक्शन थी वई, फ्रैक्शन जी कट त असांखे सिखणी पवंदी, सिखी कोन्हे। त मां अॼु तव्हांखे सेखारींदुमि त इहे फ्रैक्शन्स पाण में कट कीअं कजनि। पर लेट सपोज़ हिते 3 बि न हुजनि, हिते वरी 4 हुजनि, त पोइ कीअं कट कजे, इहा अञा थोरी ॾुखी थी वेंदी आहे। पर हिन वीडियो में तव्हांखे मां सवले में सवलो तरीक़ो ॿुधाईंदुमि त कीअं फ्रैक्शन खे कट कजे। ठीकु आहे, हलूं था वीडियो जी तरफ़। असांजो टॉपिक अॼोको आहे सबट्रैक्शन ऑफ फ्रैक्शन्स। ठीकु आहे, जेकॾहिं मां तव्हांखे चवां 1 भाङे 4 माइनस 1 भाङे 4 भाङे 4, पर अञा हिकिड़ो सवलो एग्ज़ाम्पल था खणूं पाण। पहिरियों था खणूं पाण 5 भाङे 4 माइनस 1 भाङे 4। ठीकु आहे, हाणे हिन ॿिन्ही जो ॾिठो, गौर सां ॾिठो वञे त हिन ॿिन्ही जो डिनोमिनेटर 4 4 साॻियो आहे। जॾहिं साॻा डिनोमिनेटर ॿिनि फ्रैक्शन्स जा हूंदा आहिनि त उन्हनि खे चइबो आहे लाइक फ्रैक्शन्स। छा? लाइक फ्रैक्शन्स। ऐं ॿिनि लाइक फ्रैक्शन्स जी जोड़ ऐं कट तमामु सवली हूंदी आहे। तव्हां ईअं सम्झो ॼण तव्हांखे 5 मां 1 कट करणो आहे। 5 मां 1 कट थी वियो, घणा बचा? 4। सिंपली अपॉन में लाइक फ्रैक्शन जे जेका डिनोमिनेटर ॿिन्ही में आहे आंसर में, उहा सेम डिनोमिनेटर उहो सेम रहंदो। हाणे 4 भाङे 4 आहे, तव्हांखे ख़बर आहे त टेबल लॻे थी, असां सिंप्लीफाई कंदासीं, सादो कंदासीं। 1 चौक 4, 1 चौक 4, जवाबु ईंदो 1 भाङे 1। ऐं अपान वारो ही 1 असां न लिखंदा आहियूं, उहो इग्नोर कंदा आहियूं, यानी जवाबु सिधो सऊं 1 आयो। ॿियो एग्ज़ाम्पल था खणूं। जेकॾहिं मां चवां त 15 भाङे 7 माइनस 2 भाङे 7, त तव्हांखे मां चयो जेकॾहिं सेम डिनोमिनेटर आहे त इहो जवाब में बि साॻियो रहंदो। बसि ॼण 15 मां 2 कट करे छॾियो, तव्हांजो जवाबु अची वियो। 15 मां 2 विया, 13 बचा, इहो ई हिन जो जवाबु आहे। पर तव्हां चवंदव हे त कट तव्हां सेखारी सेम डिनोमिनेटर जे लाइ, लाइक फ्रैक्शन जे लाइ। पर जे लाइक फ्रैक्शन न हुजे, जीअं 15 अपान 7 माइनस 1 अपान 8, इहो इलाही वॾो थी वेंदो। तव्हांखे हिन महिल नंढो हिकिड़ो टेबल सम्झायां त हा, 3 अपान 7 माइनस 1 भाङे 8, हिन जो जवाबु छा थींदो? त इन जो जवाबु तमामु सिंपल आहे। उहो ईअं थींदो त हिन ॿिनि खे तव्हां कंदव मल्टीप्लाई। पहिरियों 8 त्रिकी 24 तव्हां लिखंदव। पोइ जेका बि सिंबल आहे, माइनस आहे त माइनस, प्लस आहे त प्लस, वरी कंदव हिन ॿिनि खे मल्टीप्लाई। 1 7 7 अपॉन, हाणे न 7 लिखंदव न 8, तव्हां कंदव हिन ॿिन्ही खे मल्टीप्लाई। 8 7 56। ठीकु आहे, हाणे 24 मां 7 विया, घणा बचा? 17 अपॉन 56, इहो हिन जो जवाबु आहे। ठीकु आहे, 17 अपान 56 हिन जो सिंपल जवाबु आहे। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल था ॾियूं। अचो हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल कयूं। 3 भाङे 4 माइनस 7 भाङे 2। ठीकु आहे, या हिनखे ईअं था करे छॾियूं 13। छा थींदो? पहिरियां कयो हिन खे मल्टीप्लाई, 2 13 26 माइनस 7 चौंक 28, 4 ॾूं 8। हाणे तव्हांखे ख़बर आहे 26 मां 28 वेंदा न, 26 नंढो आहे, 26 मां 28 कीअं कट कयां? इन करे 28 मां 26 कट कयो, घणा बचा? 2। पर हाणे जेकॾहिं मां 26 जी जाइ ते 28 मां कट कई आहे त इंटीजर्स, पाण तव्हांखे ख़बर हूंदी, जे न त इंटीजर्स जो टॉपिक बि मां तव्हांखे पढ़ाईंदुमि। इंटीजर्स में एडिशन सबट्रैक्शन में छा थींदो आहे? जेका शइ कट कबी आहे ॿिनि नंबरनि मां, 2 नंबर कट कबा आहिनि, त वॾे नंबर जी निशानी जवाबु खणंदो आहे। हाणे 26 नंढो आहे, 26 कहिड़ी निशानी आहे? कुझु बि न, यानी प्लस। कुझु न हूंदो आहे यानी प्लस हूंदी आहे। 28 वॾो आहे, उन जी निशानी आहे माइनस।
त जेको जवाबु बचो 2 उन में माइनस ज़रूरु बचंदी अपॉन 8। हाणे टेबल लॻे थी 1 चौं चौं 1 2 2 4 2 8 त माइनस 1 अपॉन 4, छो त 2 के माइनस हुई, इन करे 2 जो जवाबु जेको 1 आहे उन में बि माइनस बचंदी। इहो इंटीजर्स टॉपिक आहे, इनशाला इन ते बि मां वीडियो ठाहींदुमि। लेट सपोज हिकिड़ो ॿियो वीडियो थो ठाहियां, सॉरी हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां थो। 3 अपॉन 2 माइनस 2 अपॉन 3, ठीकु आहे। मां तव्हांखे छा चयो, पहिरियों कंदव हिन ॿिनि खे मल्टीप्लाए टिकी 9, पोइ कंदव हिन ॿिनि खे मल्टीप्लाए ॿिॾूं 4, पोइ कंदव हिन ॿिनि खे मल्टीप्लाए ॿिटकी 6, 9 मां 4 विया 5 बचा, 5 भाङे 6, इहो ई असांजो जवाबु आहे। सिंपल। उमेदु आहे तव्हांखे हाणे कट जोड़ अची वियो। जोड़ असां पोएं वीडियो में सिखीसीं, कट असां हाणे सिखीसीं। हाणे मां तव्हांखे ॿुधायांव त जेकॾहिं 3 फ्रैक्शन्स हुजनि, 1 भाङे 4 माइनस 2 भाङे 3 या 11 भाङे 3 माइनस 1 भाङे 2, त हाणे छा कजे, हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, पहिरियों तव्हां के बि 2 फ्रैक्शन्स खणो, बहितर रहंदो त पहिरियों 2 फ्रैक्शन्स खणी उन्हनि खे तव्हां फाइनल जवाबु कढो, उन जवाब सां वरी पोइ असां कट कंदासीं 1 भाङे 2। हिन जो जवाबु छा थींदो, 3 वारो 33, 4 ॾूं 8, 4 टिकी 12, घणो बचो जवाबु 33 माइनस 8 25, 25 अपॉन 12। त माना हिन जो जवाबु छा आयो, हिन ॿिन्ही फ्रैक्शन्स खे जॾहिं असां कट कयोसीं त हिन जो जवाबु आयो 25 भाङे 12। त असां हिननि जी जाइ ते 25 भाङे 12 लिखी सघूं था, छो त जवाबु आहे हिननि जो। हाणे असां छा कंदासीं, सिंपल हिननि खे असां छॾाईंदासीं। हाणे मां तव्हांखे ॿुधायो त पहिरियों कंदव हिननि खे 25 50, 1 12 12 ऐं 2 12 24। हाणे 50 मां 12 विया, घणा बचा 10 विया 48, 2 ॿिया विया, सॉरी 48 बचा ऐं 24, 2 12 24, 4 12 48, 4 भाङे 2 आया, वरी 1 ॾूं ॾूं 2 ॾूं 4, जवाबु आयो 2 भाङे 1, अपान वारो 1 न लिखंदाऊं, इन करे जवाबु छा आयो 2। सो 3 हुजनि, 4 फ्रैक्शन हुजनि या 10 फ्रैक्शन हुजनि, तव्हां हुननि खे कीअं 2 2 करे छॾाए जवाबु कढी सघो था। उमेदु आहे तव्हांखे हीअ वीडियो सम्झ में आयो हूंदो ऐं सबट्रैक्शन यानी कट करणु फ्रैक्शन जी सम्झ में आई हूंदी। नेक्स्ट वीडियो में असां ज़र्ब ऐं वंड सिखंदासीं, त ज़र्ब ऐं वंड फ्रैक्शन जी कीअं छॾाइजे, ऐं उन खां बाद में वर्ड प्रॉब्लम सिखंदासीं जेके ज़्यादातर क्वेश्चन्स ईंदा आहिनि पेपरनि में। ठीकु आहे, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़, जी एस एन।